शब्द खाली बाबा साईं ये चवंदा ऐं बोलण जी व्यवस्था मां दिल सां धन्यवाद करणु चाहींदुमि तव्हां सभिनी आयल महिमाननि जो मुझे भाउ डॉक्टर सुनील वाधवाणी जिन जो मूंसां गॾु हिकिड़ो प्यारो जयराम दास प्यारो जंहिं मूंखे 2 ॾींहं सेवा जो योगदान गॾु ॾिनो मुंहिंजो सारथी बणिजी करे सॼी गुजरात में जिते जिते मूंखे कमु पियो मूंसां गॾु घुमियो उन्हनि जे लाइ धन्यवाद मुंहिंजे भाउ राजू वाधवा खे जेको बचड़ो जेको पुटु मुझे परिवार था मुंड खां वठी गॾु रहियो आहे धन्यवाद तव्हां सभिनी आयल महिमाननि जो तव्हां सभिनी प्यारनि जो धन्यवाद असांजे बाबा साईं मुरलीधर नारा साहिब जन जो साहब हिकु सॾ ते डुकंदा हलिया आया सभिनी जो कुमरेश भाई बोल माता रुक्मणी देवी की जय माता माया देवी की जय साईं राम साहिब की जय साईं अचूराम साहिब की जय सभी संतन महंतन की जय ॾाढी खुशी आहे जो अज गुजरात की पावन धरती बापूजी की धरती ते ही शाही प्रोग्राम जो के कारणवश मतलब विशेष मेहमान न अची सके प्रॉमिस कयो पर न आया खैर विशेष थी सके थी मुझे तो दिल की इच्छा हुई तो तारक मेहता जो उल्टा चश्मा जो जेठालाल स्वामी मुझे ॻाल्हाइण पियो पर नटू भाई जे डेथ थी वञण करे हुन सॉरी चई मां ॾाढी कोशिशि कई छाकाणि दूरदर्शन जे करे मुंहिंजो डायरेक्ट लिंक आहे वॾनि वॾनि कलाकारनि सां हिन प्रोग्राम खे कामयाबु करण लाइ भावनगर राजकोट नवसारी ऐं अहमदाबाद ऐं ख़ासि करके तव्हां जहिड़ा क़ीमती हीरा मोती जेके मुंहिंजे विच में वेठा आहिनि सिंधियत जा शेदाई गांधीधाम जा दादा जेके मुंहिंजे दूरदर्शन मां रिटायर थिया आहिनि साईं जन जी शेवा कई मां बि 25 साल दूरदर्शन में शेवा कई उन्हनि सभिनी जा ऐं ख़ासि करके दीपक रोहिड़ा जेके मुंहिंजा भाउ आहिनि ऐं असांजी माता साहिब गादी नशी माता रुक्मणी देवी असांजो धीअ भई उन्हनि जा भी लख थोड़ा जो कीमती समय कढी करे ख़ासि करके यश बेटो उन ते भी संतन जी कृपा थी एक ॾींहुं विश्व लेवल ते मुंहिंजा ये 2 ॿार पहुचंदा दिल सां दुआ आहे ऐं तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदा इन्हनि ॿारनि जे लाइ मतिलबु दुआऊं कयो त जीअं मथे अचनि ऐं हिकु ॻाल्हि मां ज़रूरु चवंदुमि त मां पंहिंजे पारां पूरी कोशिश कंदो आहियां समाज सेवा लाइ कोई भी कार्य हुजे मां पोइते न अचनि हमेशा निर्मला दीदी मुझे साथ ॾींदी आहे ॾींदी रहंदी ऐं ख़ासि करके रेशमा ऐं चंद्र मीडिया ऐं गुजरात जेके असांजा ॿिया जेके मीडिया चैनल हिते आया आहिनि उन्हनि जो भी लख लख थोरा साउंड वारनि जा भी लख लख थोरा ख़ासि करके अगोरा माल वारनि मैनेजमेंट जा भी लख लख थोरा जो हिकिड़ो शाही हाल हिननि ठाहियो जेको अति सुंदर आहे ऐं मुंहिंजी दिलि सां विनम्रता निवेदन आहे त बिना कंहिं प्रसाद जेको रोटी में रखियो आहे रोटी खाइण जे बिना कोई भी न वञे आयो लाल सभई चो झूलेलाल साईं भंडारो आहे प्रसाद तुंहिंजो ॾिनल मां तोखे थो बख़्शां वॾनि खे सभिनि खे निवेदन आहे अंगीकार ज़रूरु कजो तव्हां राम रोटी मिलाइण वारा आहियो पर ही हिकिड़ो नंढड़ो प्रसाद आहे ज़रूरु कजो साईं कमलेश भैया हाणे जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि की असांजा स्पेशल महिमान संत महंत जे सानिध्य में जिन्हनि जे सानिध्य में जे पाण कार्यक्रम कयो आहे अहिड़ा असांजा पूजनीय संत सुनील वाधवानी जिन खे हर्षराम दरबार में आयल अहिड़ा संत महान दादा मुरलीधर जी जो सम्मान करने के लिए मां डॉक्टर सुनील वाधवानी साहब के यश रोहिड़ा जी के दीपक रोहिड़ा जी के भाटिया साहब के विनती कंदुम के अचन और साईं जन जो स्वागत कर साईं जन जो सम्मान कर बोलो सद्गुरुदेव भगवान की जय बोलो प्यारे प्यारे साईं रूपाराम साहेब की जय बोलो हरचूराम साहेब की साईं जन के सानिध्य में और साईं जन के आशीर्वाद से कार्यक्रम सफल रहा। साईं जन जी हमेशा आशीर्वाद
सजे जीवन तरंग परिवार जे मथो हमेशा रहे एड़ी साईं जन सा प्रार्थना है। आयो लाल गयो झूलेलाल। भैया साथ में बेटा भी आई बंद हो गई बंद डन हृदयपूर्वक धन्यवाद असांजे साईं जी जो नंढी निमाणी सॾ ते असांजा न साईं सर अची पहुता बि कि गॾोगॾु हिन गुजरात जे कार्यक्रम खे सफल बनाइण जे लाइ पंहिंजे तन मन धन सां हिननि जो सहकार मिलियो आहे। साईं जो हार्दिक अभिनंदन। धन्यवाद जी।